जुडे शहर जी दिलचस्प तारीख़। इंसान ज़ातियूं वसदियूं हमेशा दरियाहनि, वाहनि ऐं नदियुनि जे किनारनि ते आबाद हूंदियूं आहिनि। पुराण हिकु तमामु आगाटी नदी आहे। इन करे नदीअ जे किनारे काफ़ी वॾा शहर ॻोठ आबाद हूंदा हुआ। पुराण जा 2 वहिकिरा आहिनि। हिकु वहिकिरो मीरपुर ख़ास, झलोरी, मीरवा, डिगड़ीअ, टंडोजान, मोहम्मद, जुडे ऐं रोशनाबाद खां थींदो ॾखण में समुंड में छोड़ करे थो। ॿियो वहिकिरो कुनरी, ढालीअ, फज़ल बंबरो, नौकोट, रहमकी बाज़ार खां थींदो रण कच्छ वटि समुंड में दाख़िल थिए थो। जुडो शहर बि नदीअ जे किनारे आबाद आहे, बल्कि नदी शहर खे 2 हिसनि में अलॻि बि करे थी। हिकु वॾो हिसो ज़िले मीरपुर ख़ास में अची वञे थो, जंहिंखे जुडो खुदाम चइजे थो। बाक़ी उलंदे तरफ़ आबादीअ खे हयात ख़ाशकेली चइजे थो, जेको ज़िले बदीन जो आख़िरी शहर आहे। जुडो हिकु क़दीम शहर आहे, जंहिं जूं शाहिदियूं कल्होड़नि जे दौर खां बि अॻु जूं मिलनि थियूं।